सवाल करण वारे चयो पो बुधाए त आखिर आहे किथे त शेरे खुदा मुर्की फरमायो जेको मथे भी ना है हेठ भी ना है हेडे भी ना है हेडे भी ना है हेडे भी ना है हेडे भी ना है तो हो बेहद ना है व अंत जिब्रील तू ही जिब्रील आई। इहा निगाह गला गला इहा छा है इहा निगाह इहा कंहिंजी निगाह जो मुझे करीम मुस्तफ़ा जे आशिकन जी निगाह मुझे मुस्तफ़ा जे गुलामन जी निगाह मुझे करीम मुस्तफ़ा जे परवानन जी निगाह जन मुझे मुस्तफ़ा करीम सा प्यार कयो आ रब उनन जो बेड़ो पार कयो। घणो छिड़ी वियुस अलाए केॾो को काॾे दिल चवे थी त जेको मौजू मिलियो आ मेराज जो उन ते कुछ घड़ी ॻाल्हायां छो त मां फ़कीर माण्हू आ ख़बर ना है इस दिल में क्या छुपा रखा है बस यार तेरा ही नाम छुपा रखा है। मैं कुछ भी नहीं जे तेरे नाल मेरी कोई निस्बत नहीं मैं सब कुछ हाँ जिम्मे तेरा सदावा या रसूल अल्लाह तेरा मीलाद मैं क्यों ना मनावा या रसूल। सच थई मुसलमान खुदा जो कसम कदे मोहब्बत सा कदे इश्क ई सच्चाई सा इन सुहणे फ्रूट मां इन सुहणे बाग मां को गुल पटे दिस त खबर पवई त महबूब कीअं मिलंदो। बहरहाल मां अर्ज कया नात पढ़ी पो अर्ज कया छो त यको जो महबूब जे शान में ॻाल्हायुम त हिकड़ी नात भी महबूब जी पढ़ी पो मेराज मुस्तफ़ा जो बयान कया छो त मुंहिंजा दोस्त अजीज मूं वारा कलाक द खबर अथव त खबर ही कोन पवंदी खबर ही कोन हालांकि थकल केतिरो तव्हांखे अंदाज़ो आहे। मुंहिंजा दोस्त अजीज अचो त मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क मोहब्बत में नात पढ़ो। चो तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र कई वल्लैल में जुल्फन जी बात आ तुझे रुख पाक जा जड़ो पाक तुझो नालो तहरी पाक जात आ खुदा पाक सारी खलकी तो लाए कायनात आ जड़ो पाक तुझो नालो तहरी पाक जात आ खुदा पाक खलकी सारी तो लाए कायनात आ नबियन जो तू नबी तू रहमत आलमी नबियन जो नबी तू रहमत आलमी हशर जे दी तुझे हथ शफात आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ तुझे रुख पाक जा
दिनी सुहणे कादिर तोखे कुदरत जहान जी हथन में आवाग तुझे जमी आसमान जी दिनी सुहणे कादिर कुदरत तोखे जहान जी हथन में आवाग तुझे जमी आसमान जी भली चंद्र खे घुरा हक मदीने जा साईं चो भली चंद्र खे घुरा लथल सिज वापस वरा भली चंद्र खे घुरा लथल वापस वरा तुझे हथ में रखो रब दी हो रात आ तुझे रुख पाक जा ककर छावन जे ला मौला मुकर्रर करे छदिया पत्थर पार पानी मां तो दाहो तरी हलिया कादे पत्थर कादे पानी मां पियो तरे ककर छाव जेला मौला मुकर्रर करे छदिया पत्थर पार पानी मां तो दातरी हलिया उठन दुखड़ा दस्या वणन सजदा कया है उठन दुखड़ा दस्या वणन सजदा कया सारी मखलूक जी तो कई फिक्रात आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ तुझे रुख पाक जा नाहे नेक अमल ने जीमू भरी पाण साण खई मगर मण मदायुन जा थई कुलई मुझे मथा नाहे नेको अमल ने जीमू भरी पाण साण खई मगर मण मदाइन जा कुलो मुझे मथा अथई चवे शाहिद अली तू वारिस आवली चवे शाहिद अली तू वारिस आवली सहारो तू मुझो ऐं तुझी आल आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र कई वल्लैल में जुल्फन जी बात आ तुझे रुख पाक जा मेरा जे मुस्तफा छा मेरा जे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मुझे महबूब मुस्तफा करीम जी जात सरापा मौजज़ो बणजी आया हर नबी दुनिया ते आयो अज तफसील जो टाइम नाहे बस मुख्तसर एतरो चवंदुम जेको नबी दुनिया ते आयो जेको अंधकार दुनिया में हुयो
अल्लाह उन जो ट्रोड़ मौजज़ो दई पंहिंजे नबीअ खे मोकिलियो। मूसा अलैहिस्सलाम आयो, जादूअ जी इंतहा हुई, लठड़ी अल्लाह अता फरमाए। दुनिया जा जादूगर जादू करे इंतहा करे छडीन, मुझा सोना मूसा रुगी लठड़ीअ खे हीअं कंदे हड़नी जा जादू खत्म थी वेंदा। ताकत कहीं दिनी, गाला गाला कहीं दिनी, मुझे बेनियाज रब ताकत ता फरमाई कहीं के जो मूसा कलीमुल्लाह के। मूसा कलीमुल्लाह केरा जो जैसा डायरेक्ट अल्लाह गालियूं कंदो। कायनात जे अंदर एक मूसा कलीमुल्लाह आ जैसा अल्लाह डायरेक्ट कलाम कंदो आ। बियो महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह आ जेके डायरेक्ट रब पांजो दीदार कराइंदो आ। हिकड़े हिकड़े जुमले ते बीहंदुम, रात जो हिस्सो गुजरी वेंदो, लेकिन इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधाइण खां सवा हली बॻते नथो सघां। कायनात जो ज़रो ज़रो खुदा जे हुक्म खां सवा हली सघे थो? ॻाल्हाईंदा अचो, रखां थो मेराज जो पनो, मूंखे जवाब ॾियो। कायनात जो हिकिड़ो ज़रो ॿुधायो जेको मुंहिंजे रब जे हुक्म खां सवा हले, आहे को? कायनात जो कख भी चुरे तो हुक्म अल्लाह जी सा। इहो सच आहे या नाहे? जंहिंखे जेतिरो इल्म अता कयो आहे, कंहिं अता कयो आहे? अल्लाह जे रज़ा खां सवा कंहिंखे इल्म मिली सघे थो? जवाब दे, नथो मिली सघे। त पोइ हिकिड़े मिंट जे लाइ मूंखे जवाब ॾिजां। मूसा कलीमुल्लाह अञा अमड़ जे पेट में पहुतो आ, नजूमिन फिरौन के बुधायो आ त तुझे तख्त के तबाह करण वारो मां जे पेट में अची वयो आ। कह बुधायो आ? गाला गाला कह बुधायो आ? उन नजूमिन के कह बुधायो त मुझो नबी अमड़ जे पेट में अची वयो। जवाब दियो, गालायो कह बुधायो? नजूमिन के इल्म कह दिनो, उन्हनि के ताकत कह दिनी, उन्हनि जे ज़हन के कुशादो एतिरो कह कयो। दुश्मननि खे बि मुंहिंजो अल्लाह चाहींदो आ त पंहिंजे नबीअ जी अज़मत ॿुधाए छॾींदो आ। खुदा चाहींदो आ त पंहिंजे दुश्मननि खे बि पंहिंजे महबूब जी अज़मत ऐं शान ॿुधाईंदो आ। नजूमिन जॾहिं नजूमिन फिरौन खे सभु कुझु ॿुधायो, तवजह कजा ओ ॻोठ खबड़ खान सोलंगीअ जे पट भितरनि ते वेही रब जो क़ुरान ॿुधण वारा यादि कजा। जॾहिं हज़रत मूसा अमड़ जे पेट में आयो, नजूमिन खे ख़बर पई छा जेॾी महिल सुहिणो मूसा कलीमुल्लाह फिरौन जे घर में पालजी रहियो हो त नजूमिन खे ख़बर पई या कान पई? जवाब दे, जवाब दियो न। काॾे थो वञे तव्हांजो अकुल? मुसलमान ॾाहो थी, मुसलमान ॾाहो थी। ये सभु रब जे कुदरत जा रंग थई। चओ अंत बहर दी कल न काई रंगी रंग भय, रंगी रंग बनाया, रंगी रंग बनाया, अल्लाह आदमी बन आया। अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया। हाबिल काबिल पुत्र आदम दे, आदम किसका जाया? आबिल काबिल हाय हाय, हाबिल काबिल पुत्र आदम दे, आदम किसका जाया? असी आदम को अगे हुयासी, असी आदम को अगे हुयासी, आदम साडा जाया। अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया। हे कंहिंजी शायरी आ, मुल्ले मौलवीअ जी न, बुल्ले साईं जी शायरी।
ऐन दा बुरका मीम दी चादर रुख विच घूंघट पाया ऐन दा बुरका है बुरका ऐन दा बुरका मीम दी चादर रुख विच घूंघट पाया अली रजा है नाम हमारा अली रजा है नाम हमारा बुल्ला नाम भुलाया अंत बहर दी कल्लन काई रंगी रंग बनाया खुदा के मन ओ किताबन ते नाज करण वाला अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है अरे इसको मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाई जाती है जेको निगाह सा इल्म मिलंदो आ वो किताबन सा कोन मिलंदो जेको यार जे निगाह सा मिलंदो ॾाहो थी कहीं कामिल जे कदमन में किरी पो तो भलाई थी पौंदी इंशाअल्लाह ताला मां अर्ज पे कयो होड़ा मूसा कलीमुल्लाह अमड़ जे पेट में आयो नजूमिन के खबर पई वाइला फिरौन वारो कर तो जो दुश्मन अचे वयो थई फिरौन छा कयो गौर कजा पांजो दायूं मुकरर करे छॾे उन्हनि जो पघारूं बीणियूं चौणियूं ॾहूणियूं करे छॾे जिते भी पुटड़ो ॼमे इतला ॾिजो इतला ॾियण तहां जो कम्मा कोहराइणो मुंहिंजो कम्मा बेडोही प्या कुसनिया डोही जवाब दियो जवाब सोची पो जवाब दियो बेडोही प्या कुसन खुदा जे आडो या खुदा को लिकल जवाब दियो खुदा जे आडो प्या कुसन पर ई चई चों तो केर पियो कोहराए जाहिर में तो फिरौन हकीकत में राज केड़ो सच छो न तो मां पहिरी चयो त मां यहाँ सूफी ड्रिजंदो आ कदे कदे निकरी विंदो आ घणो पो ड्रिजंदो आ त का फतवा न लगी वने यार मां लहराया तो फकीर माण्हू आ लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज जेको सच्चा ओ सच्चा सोन कदे भी पितल कोन थींदो 100 दफा बाह में साड़े वरी कड सोन ऐं जेको पितल आ केतरा भी रंग रूप बदलाए थोड़ो बट्टीअ जे पासे मो लगाई त फिर किरी पवंदो त मां त पितल हां याद रखी चल खुदा जो कसम औलिया अल्लाह जी सुहबत ऐं मोहब्बत सोन थई मुसलमान पंहिंजे पाण खे संभाल सादिकन जी सुहबत जो कुरान में रब जिक्र कयो सादिकन जे सुहबत जो कुरान रब्बुल आलमीन कुरान में हुक्म इरशाद फरमायो बहरहाल मां जेका गाल करण तो चाहा मीलाद जो पन्नो रखी छॾियुमि गाल दिल दिमाग जे मथा चढ़ी आए त जेके अमड़ जे पेट में मूसा कलीमुल्लाह जे अचण जूं गालियूं पिया कन मूसा कलीमुल्लाह जॾहिं ॼमी वयो जंहिं मूसा कलीमुल्लाह जे करे 70,000 अमड़न जा पुट कुठा वया घणा जो सोची जवाब दे घणा 70,000 बचड़ा बेडोही हिकड़े मूसा कलीमुल्लाह जे नाले जे करे कुसंदा वया रब दिसंदो वयो सच चओ जे उन जी रज़ा न हुजे हां त फिरौनड़ो केर थींदो बेनियाज रब जे कुदरत दे निहारो नजूमी त साग्या मौजूद हुया फिरौन बादशाह भी साग्यो मौजूद हुयो उन बेनियाज जी बेनियाजी निहारो उन सुने मूसा कलीमुल्लाह जे अमड़ जे दिल में ख्याल विधई छाला थी परेशान थी मां जो वेठो व औहैना इला उम्म मूसा अन अर्दिई फ़इज़ा खिफ्त अलैहि फ़अल्क़ीहि फ़िल यम्म वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैकि वजाइलूहु मिनल मुरसलीन। कुरान जी आयत पढ़ी था मुसलमान गौर करे जवाब दे मूसा कलीमुल्लाह जी मां नबी आ जवाब दे गालाए जो औरत नबी थी न थी सके औरत नबी थी न थी सके पो जिब्राइल आयो छा चे मूसा कलीमुल्लाह जे अमड़ के चई त हिय कर जवाब दे
काई खबर काने का। ओ मुसलमान खबर रख, मुझे रब फरमायो मूसा कलीमुल्लाह जे अमड़ जे दिल जे मथा मां अल्लाह पांजो राज खोलियो। छा खोलियो, काथे खोलियो? मूसा कलीमुल्लाह जे अमड़ जे दिल जे मथा मां अल्लाह पांजे कुदरत सा राज खोलियो। उन जे दिल में मां अल्लाह इहो इरादो अता फरमायो, उन जे दिल में मां रब ख्याल दिनो, उन जे दिल में मां अल्लाह सोच दिनी, मां अल्लाह हुन के ताकत दिनी, हिम्मत दिनी। हथड़ा त उन जहा पर करे पाण रहियो हो। सच चो न, आशिकन कोन मुड़ियान पाण तो पे दा कयो किन मुचई इंसान कर। गुरज हुई तो के घणी, गुरज हुई तो के घणी, गुरज हुई तो के घणी किन मुचई एहसान कर। पाण तो पे ता कयो किन मुचई इंसान कर। मालिक के जने पाण के जाहिर करण जो ख्याल आयो तदहीं हजरत इंसान बनाए। नथो वञा अॻिते यार, नथो वञा अॻिते, मोटी थो हला। मूसा कलीमुल्लाह पेतड़ीअ में अमड़ विझी छॾियो। रब उन के तसल्ला ॾिनी, हुन जे दिल जे मथां अल्लाह जे ज़ात। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजो इल्हाम चवी तुंहिंजी मर्ज़ी, राज़ चवी तुंहिंजी मर्ज़ी, जेको वणई सोचो पर क़बूल कर। त रब उन जे दिल में इहा ॻाल्हि विधी। दिलनि में ॻाल्हियूं केरु विझंदो आहे? जवाब ॾे। ए मोहम्मद अमीन राहिब जे दिल में ॻाल्हि कंहिं विधी त पंहिंजे अब्बे जे ईसाले सवाब जी ख़ैरात कर भले, पर महफ़िल मुझे मुस्तफ़ा जे मोहब्बत जी मल्हाए छॾ। ए कंहिंजो वस न आहे मुसलमान। महार्ज़ पे कयो मुसलमान। सुहिणो मूसा कलीमुल्लाह फिरौन जे घर में आसिया सुहिणीअ जे दिल में कंहिं ख़याल विधो त इहा चमकंदी थी अचे पेती पाण ॾे घुराए। केर करे रहियो गाला 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 केर करे रहियो आ? सब कुछ मुझो खुदा। कुरान पढ़ा, इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। कादिर मुतल्लिक मुझो बेनियाज़ रब्बा, सब कुछ पाण कंदो आ। मूसा कलीमुल्लाह फिरौन जे घर में, छा फिरौन जे दाढ़ीअ में हथ कोन विधो? मूसा कलीमुल्लाह जवाब दे, जवाब दे मूंखे। काॾे विया नजूमी? काॾे वियो नजूमिन जो इल्म? 70,000 बेडोही कोहराए छॾी, जंहिंजे करे माण्हुनि अमड़नि जूं झोलियूं पियो बर्बाद कंदो वते, उहो उन जे घर में रब तातराए पियो। रब चवे थो मां उहो बेनियाज़ आहियां, मां उहो बेनियाज़ आहियां, मुंहिंजी उहा कुदरत आहे। लेकिन मां राज़ ॿियो करण थो चाहियां, उहो इहो करण थो चाहियां त अल्लाह जे ज़ात बाबरकात अगरि चाहींदो आहे, अगरि चाहींदो आहे त दुश्मन खे बि इल्मु ॾेई छॾींदो आहे। न चाहींदो आहे त मुंहिंजा दोस्त ॾिसण वारनि खे बि कुझु कोन ॾींदो आहे। मर्ज़ी उन जी आहे, मर्ज़ी। त पोइ कंहिं तू नाराज़ न थींदो कर न। मुंहिंजो मुस्तफ़ा तूं चई तो नूरुन अला नूर आहे, पोइ तुंहिंजो वस कोन्हे, तोखे इल्मु ॾिनो ई मालिक उहो आहे। ख़बर त क़यामत में पवंदी, पर जे मुंहिंजो ॿियो दोस्त इहा ॻाल्हि नथो मञे त उन ते नाराज़ न थी, छो त उन जे आॾो इहो दर अञा खुलियो ई कोन्हे को, खुलियो ई कोन्हे को। 1400 साल गुज़री विया आहिनि, अॼु बि मुसलमान मिंबरे रसूल ते वेही चवे थो त 40 सालनि खां पोइ सोहणे नबीअ खे पंहिंजे नबूवत जो इल्मु पियो। ओ मुंहिंजा यार मूंखे हिकिड़ो जवाब ॾे। इंसाननि खे छॾे करे जेॾी महिल दाई हलीमा मंडड़ी कुराड़ी खुथल ॾाची काहे आहे, सभई दायूं बचड़ा खणी हलियूं वयूं, ॿाहिरां मके जे मिलियूं, हाणे काॾे थी वञी?
चे मुझो नसीब चयो हिकड़ो यतीम आ चे भला जे अमीर तहां के मुखे यतीम भी कबूल आ हुन के केड़ी खबर त जे यतीम के कबूल थी कया ओ यतीम नाहे पर यतीमन जो लजपाल मुझा मुसलमान बाजे दी मल मदीने जे ताजदार के पांजे हंज में खणी करे उन डाची ते बैठी दुनिया जो कड़े भी मर्तबे फिक्र जो आलिम नाज सा गाल कंदो आ त जेका ढरड़ी डाची हुई उहा बिजली वांगुरु हले पई या न पई हले जवाब दे हले पई हाने सजो राज इते तो खोलिया बिजली वांगुरु डाची पई हले डाची इंसान ना है जानवर डाची इंसान ना है जानवरा जेडी मल हलीमा का मायन पुछो हलीमा डाची अघार की कादे वही चे हिया चे तो डाची बदलाइया चे डाची कान बदलाइया सवार बदलाया डाची कान बदलाइया रुगो सवार बदलाया जेडी मल डाची खां डाची पयूं पुछन अघारो हली न पई सगी हींअर बीही कान थी ची अघारो रुगी डाची हुयस हींअर मुडे निहारियो इमामुल अंबिया रब मुझे मथा सवार कयो वा मां सभिनी डाचिन जी राणी बणजी वई डाची के कह बुधायो तो तुझे मथा इमामुल अंबिया सवारा जवाब दे कह बुधायो नालो खण कह बुधायो जे खुदा डाची ते राजी थे तो उन डाची के भी मुझ महबूब महीनन जो हुजे डाची के भी रब दसे त खबरदार थी जा हींअर तू ओहा डाची नहीं मुझे इमामुल अंबिया जी सवारी बणजी चुकी है बेनियाज रब जानवर ते राजी थे पांचे महबूब जो इल्म ता करे छड़े पर जे मुझो अल्लाह इंसान जे मथा नाराज थे त मरण ताई मुझे मुस्तफा जे इश्क जो दर उनते बंद करे छड़े अञा खे चवण दे अञा मुखे चवण दे छा थो चवां नजूमन के खबर कान पई उन जा कलब अग में खोलिया कह चो रब खोलिया कह रब छाजेला खोली तो मुझे दुश्मनन के भी खबर पवे तो मां पांजे यार के मोकले रहियो हां वरी कलब बंद कह कया चो मुझे रब छो बंद कई उनन के खबर पवे त जेसते मां न चाहा तेसी कह के कुछ भी कोन मिलंदो आ जने चाही तो हां त सब कुछ दई छडी दो जे मां खुदा चाहा त दुश्मनन के भी इल्म एतरो दई छड्या जो हुरगी हिय कन त बुधाइन हा ई मूसा अलैहि सलाम जी मां डिठी त कान हुयो हा फिरौन अचे वयो थई जवान रब चे तो तुजो कमाल ना है मुझे बेनियाजी जो कमाल मुसलमान गौर कर अच अल्लाह जे दरबार में बाना हूं हथ बदी जो मौला ये भला छो कई मौला इए छो कई बेडो ही मासूम बचड़ा 70,000 छो कोराई उनन जे जी जल अंबड़न के छो रोराई उनन जे जी जल अंबड़न के दाहू कूकू छो कराई मुझो अल्लाह तो के जवाब तो दे तू केर थी दो मुझी मर्जिया अर्ज कयो सी मौला मर्जी त तुझिया पर अर्जी असा जिया कबूल कर मर्जी तुझिया अर्जी असा जी कबूल कर रब तो चवे कायनात के बुधाइण चाहम जैसा डायरेक्ट कलाम कंदो हां उन जे अचण ते 70,000 पुटड़ा कोहराईंदो हां पर जेके डायरेक्ट दीदार कराईंदो हां उन जे अचण ते 70,000 पुटड़ा विराए छडींदो हां मर्जी मुझे मालिक जिया मर्जी मुझे बेनियाज रब जिया जिया चाहे तिया करे वो तू इए चो महबूब संदेशा नखे समझण त दुखियो आ
अल्लाह जे महबूब के समझण त दुख्यो आ महबूब संदे मान के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ हर आयत कुरान में सोने जी सना आ सोने जी सना आ जाओ हर आयत कुरान में सोने जी सना आ दिल पर जी सना आ मिठड़े जी सना आ पर अल्लाह जे कुरान के समझण त दुख्यो आ अल्लाह जे कुरान के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ मेराज करे रूबरू मौला सा वञी मिलियो मेराज करे रूबरू मौला सा जो मिलियो मौला सा जो मिलियो मौला सा जो मिलियो जो मौला जे उन मेहमान के समझण त दुख्यो आ मौला जे उन मेहमान के समझण त दुख्यो आ पर इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ खुद पाण खुदा भी त सजण में असमायल खुद पाण खुदा भी त सजण में असमायल सजण में असमायल सजण में असमायल हिन राज ऐं अंदाज के समझण त दुख्यो आ दिल थी जब इते भी कुरान जो आए तू पढ़ी बुधाई तो खुदा यार में कियां समाया पढ़ी बुधाई दो मैं पर ही शेर पूरो करण दे खुद पाण खुदा भी त सजण में असमायल सजण में असमायल सजण में असमायल हिन राज ऐं नियाज के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ सहाबी बुध ॾिसंदा वया झुकंदा वया उहे असहाबी थी वया ॾिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया असहाबी थी वया असहाबी थी वया उन इश्क ऐं ईमान के समझण त दुख्यो आ उन इश्क ऐं ईमान के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ हिन मोहब्बती मजाज के समझण त दुख्यो दरमियान में शेर जो हिकड़ो बंद पढ़ियो खुद पाण खुदा भी त सजण में असमायल कुरान जी हिकड़ी आयत न मां पढ़ंदो वञा तू ॿुधंदो वञ थकजी त पहुचो फ़कीर ताहिरी भी रब जो कुरान खुदा जो कसम अलहम्दु कनो वन्नास ताईं सजो कुरान मुझे मुस्तफा जो शान शान खुद पाण खुदा भी त सजण में असमायल मां तो का कुरान करीम जो आयतूं पढ़ंदो तो वञा तू जवाब ॾींदो वञ अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनो इस्तजीबू लिल्लाहि वलिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम ओ ईमान वारो जॾहिं तव्हां खे अल्लाह ऐं उन जो रसूल सॾे त हलिया अचो अल्लाह ऐं उन जो रसूल सॾिड़ो ज़िक्र त ॿिनि ॼणनि जो थियो आहे ॿिनि ज़ातिनि जो थियो आहे पर जॾहिं सॾण वारो आयो आहे त साम्हूं हिकिड़ो सुहिणो मुहम्मद करीम बीठो आहे सद कुरान चयो जॾहिं अल्लाह ही अल्लाह जो रसूल कुरान करीम में अतीउल्लाह व अतीउर रसूल ताबेदारी कयो
अल्लाह जी ऐं मना बी ज़ात ऐं उन जे रसूल जी। जेॾी महिल ताबेदारी ला तैयार थियासीं मौला पहिरीं तुंहिंजी ताबेदारी कयूं ॿुधाए त कीअं कयूं। रब चयो हुकुम मुंहिंजो आ ज़ात मुंहिंजे मुस्तफ़ा जी आ। हुकुम मुंहिंजो आ ज़ात मुझे मुस्तफ़ा जी आ। पो छो न फ़कीर चवे त खुद पाण खुदा भी त सजण में असमायल, सजण में असमायल, सजण में असमायल। इन राज ऐं नियाज़ खे समझण त ॾुखियो आ, इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ। अञा हिकड़ी आयत ॿी बि पढ़ा। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही वत्तकुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम। सजी रात कुरान पढ़ा ॿुधो, कुरान करीम जो लोलियूं ॾियां पियो ॿुध पियो। छो त रब जे कुरान सां अल्लज़ीना आमनू इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। रब पाण ही त ॿुधाए थो मुझे कुरान ॿुधण वारा ईमान वारा जीअं कुरान ॿुधंदा तीअं जोश जज़्बा ईंदा, उन्हनि जो ईमान वधंदो, उन्हनि जी तवक्कल पंहिंजे रब जे मथां वधंदी। मां आयत करीमा तिलावत कई जेका तर्जुमो कयां मथां रहिजी वञे। मौक़ो कहिड़ो आहे? चो ज़ुल्हज जे ईद जो मौक़ो आहे। कहिड़ो मौक़ो आहे? हज वारी ईद जो मौक़ो आहे। ज़ुल्हज जे ईद छा कंदा आहियूं? जवाब छा कंदा आहियूं? कुर्बानी कंदा आहियूं। ईद नमाज खां अॻु में या पोइ? जवाब ॾियो बाद में। मुझे महबूब ईद जी नमाज पढ़ाई। ईद त उहा ईद आहे न जेका पुनहल जे पोयां रब नसीब करे। चओ त हाणे खुदा शल पुनहल जे दरड़े ते नसीब करे। हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा, पुनहल जे देस ते वञी रोज़ा रखां। अजवा सां उते मां ज़मज़म सां उते, चओ 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 अजवा सां उते मां ज़मज़म सां उते, अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां। हुजे रमज़ान ऐं घणा शेर पढ़िया अथमि। टाइम हल पुनहल बहड़े वा चाचा परल तुंहिंजूं छूटियूं। वो सिंधी में चवंदा आहिनि त चाचे जे घर में मार त दिलि खे लोॾो ई कोन्हे को। सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। हालांकि यकीन ॼाणो एतिरो थकल हां तव्हांखे अंदाज़ो बि नाहे। चौथो महीनो आहे ख़ैर सां मुसलसल प्रोग्रामनि में हलंदे। पंजो ऐं छहों महीनो एडवांस में फाइनल लगा पिया आहिनि। छा मुंहिंजी हैसियत टको ई खुदा जो कसम कोन लहां। ही जेका इनायत आहे हिकु त कामिल मुर्शिद जे निगाह जो कमाल आहे। उन कामिल मुर्शिद हथड़ा खणी मदीने वारे मीर जे दरड़े ते जो उछलायो आहे। यार क़बूल कयो तॾहिं तव्हां हिते विहारियो आहे।
त मुझी हैसियत केड़ी आ अम्मा जा पुटड़ा ब्या भी टे आहिनि मुझो नालो आशिक अली आ त बे जो नालो महबूब अली आ लेकिन मुझा दोस्त न ही अल्लाह वारन जो कमाल आ चौही सोहणे पीरन जे पीर जो जमाल आ महबूबे सुबहानी शहबाजे लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जो ही फैज़ आ जेको अल्लाह वारन जे सूरत में हली रहियो आ मता कुरान जी आयत रह जी तर्जुमो कया अर्ज पे कयम ईदा हज जी केड़ी ईदा भला इया खबर थो त आयत केड़े बुनियाद ते पढ़ी दम इया याद अथव न न न न न न न न अरे साईं भी भुल जियो त ता दलाए काथे होंदो मजो वठाया ता के पो तर्जुमो कया फकीर आशिक बुकंद हेठ कयो वेठो आ मोहम्मद हसन हकड़ो फकीर तहां के मुझा दोस्त थोड़ो तहां जे ज़हन के नॉर्मल कयम पान के भी खिली थोड़ो नॉर्मल कयम छाजे करे मुझा दोस्त बाद जी गाला तवां के वठी अचा उन मोड़ ते जह मोड़ ता माही आयत करीमा तिलावत कया मोड़ केड़ो आ बुधायाव खुद पान खुदा भी त सजण में असमायल याद आयो हाणे चो खुद पान खुदा भी त सजण में असमायल सजण में असमायल सजण में असमायल पर हिन राज ऐं नियाज के समझण त दुखियो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुखियो आ खोड़ आयतूं पढ़ में हे भी आयत पढ़ में तया अय्युहल्लज़ीन आमनू ओ ईमान वारो ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही अगराई न कयो अल्लाह खां ऐं अल्लाह जे रसूल खां लफ्ज़ चाहे ला तुक़द्दिमू अगराई न कयो कंहिंखां अल्लाह खां ऐं अल्लाह जे रसूल खां केर थो चवे चो रब पाक थो चवे छा में चो पंहिंजे पाक कलाम में केर आ जेको रब खां अगराई करे जवाब ॾियो अगराई कहिड़ी हुई हुजूर ईद जी नमाज पढ़ाई सहाबा सा मिलिया मुझो करीम आका पांजे हरमन सा मिलन जेला पांजे मुझा दोस्त अजीज दौलत खाने ते वया पांजे मुझा दोस्त अजीज हुजरे मुबारक में वया पांजे अज़वाजे मुतहरात जे घर न रवाना थिया पांजे अज़वाजे मुतहरात सा मिलन जे खातर सहाबा का वधीक दुनिया में बियो नेक केर थो थी सके सहाबा डिठो हबीबन करीमन थोड़ी देर कया सिज भी थोड़ो चढ़ी घणो आयो आ गर्मी भी जरा तेज पई थे छो न हिकड़ी अध ढोर के सीर विझी वठो जेस ताईं महबूब अचन तेस ताईं कुछ कमड़ो अगते करे वठो जवाब दियो अमल भलो आ या बुरो आ जवाब दियो सुनो अमल आ न नियत भी सुनिया अमल भी सुनो आ करण वारा भी मुझे मुस्तफा जा सहाबी चो अबू बकर सिद्दीका उमर फारूका उस्मान ज़ुन्नूर तलहा बिलाल जुबैरा मुझे करीमा का जा आशिक करण वारा लेकिन अल्लाह जे जात कुरान में मनो कई ओ मुझे मुस्तफा जा आशिको अल्लाह का अगराई छो था कयो उन जे रसूल का छो था कयो मौला तो खां त कान कई आगराई तू त सभिनी खां अगरो है रब तो चवे जमीन ते निहारियो मुझे मुस्तफा सा जे अगराई कई तहे मां रब सा अगराई कई बेनियाज रब पंहिंजी गाल करे पंहिंजे महबूब जी गाल करे पो इए छो न चवा बेहद ने क्या अजब हद कर दी बेहद ने क्या अजब हद कर दी अरे खुद तो रहा पर्दे में
सामने तस्वीरे मोहम्मद कर दी। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सोचींदो होंदे त सलातो सलामते व आखिर दवाना पढ़ी मूं तिलावत ही कही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मुझा दोस्त अजीज दावत तव्हां खे असांजे मिठड़े दोस्त साईं कारी सिकंदर अली दुनियो साहब जन ॾिनी। मां भी पंहिंजो नालो ग़ुलामन में लिखण चाहियां थो। मां भी तव्हां खे दिल जे गहरायुनि सां दावत ॾियां थो। मुझे महबूब मुर्शिद हज़रत सोहणा साईं रहमतुल्लाह अलैहि जो सालियानो उर्स मुबारक मथे 11 महीने यानी नवंबर महीने जी 23-24 ते बिल्कुल तव्हांजे कपर ते कंध ते किनारे ते रोड जे किनारे ते अलाहाबाद में थी रहियो आहे। सुस्ती न कजो, सुस्ती न कजो, खुद भी अचजो, दोस्तन खे भी वठी अचजो, पांजे बचड़न खे भी वठी अचजो। उहे भी मुझा दोस्त बा परदह इंतजाम होंदो आ। दुनिया के खबर आ उहे भी खुदा ऐं मुस्तफा जे इश्क जो गालियों बुधन। छो तो रब कुरान में चयो त या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। पाण खे भी जहन्नम जे बाहि खां बचायो, पांजे अहलो अयाल खे भी बचायो। त इहा दावत दिल जे गहराइनि सां तहां खे आ। चाचे मोहम्मद ईसा सवेले गोथरीअ खे बंद करे समझ इशारो ॾेई छॾी कुछ त बचा। मुंहिंजो 7 तारीख़ प्रोग्राम आ। इशारो ॾेई छॾी पर उनखे ॿुधाइण थो चाहियां इस दिल में बहुत कुछ छुपा रखा है जिसके सीने में नामे मोहम्मद छुपा रखा है। जै सीने में न मदीने वारे मीर जे मोहब्बत सा इश्क सा मुझे आका जो पाक इसम रखल होंदो। इंशा अल्लाह ताला उन जे जुबान दिल मां कदे भी इश्क जू गालियों फुटण जू हुंदी कोन। यकीन कयो ड्रो ही कोन तो थे पर थकजी डाढो पयो। हां हे नंढड़ो न हाने बस हाने जेको थियो थियो हाने जेको थियो थियो गुजरा हुआ जमाना आता नहीं दोबारा बस थियो। इन फकीर चयो आ त 2-3 मिसरा त घणा थोड़ो तो चवां। मूं जेको पंहिंजे महबूब मुर्शिद जे मोहब्बत में मनकबत ठाही आ फकीर जेतरी लिखी ॾिनी आ मूंखे बि ओतरी याद आ। वधीक मूंखे बि याद कान्हे। सालन खां पंहिंजे मुर्शिद करीम जे अंगणन खे आणण जे लाइ आतो हां रब मुंहिंजी तमन्ना पुॼाईंदो। उन में इहा मनकबत चई हम मुंहिंजा साईं सजण कॾहिं ईंदो अंगणे बासूं बास्यां पयो। अल्लाह से जू सजाया पयो। मुंहिंजा साईं सजण कॾहिं ईंदो अंगणे राहूं निहारिया पयो। अल्लाह से जू सजाया पयो। मिठड़ा माखी मखण मुंहिंजा दिलबर सजण राहूं निहारिया पयो। अल्लाह से जो सजाया पयो। या मुझी तमन्ना है या मुझे दिल जी दाह मुझे दिल जो दर्द आ। हिकड़े ॾींहुं मुझो रब जरूर कबूल कंदो।
जंहिं बि पंहिंजे कामिल मुर्शिद जा मुरीद आहियो हर मुरीद जी तमन्ना हूंदी आहे त मुंहिंजो महबूब मुर्शिद मुंहिंजे अंगण ते अलाए कॾहिं कदम घुमाईंदो। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल मंज़ूर फरमाईंदो। अल्लाह ताला जी ज़ात मरहूम हमज़ा खान सोलंकी जी मग़फ़िरत फरमाईंदो। अल्लाह ताला उन जा सगीरा कबीरा गुनाह मुआफ़ फरमाईंदो। अल्लाह ताला मोहम्मद अमीन ऐं राहिब खान जो कयल ख़ैर पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाईंदो। टाइम तव्हांजो ज़रूरत खां वधीक वठी वियो हां, माज़रत माफ़ कजो। अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखंदो। दुरूद ओ सलाम थींदो।